हज़ारे वरहनि ते ॿधल शानदार तारीख़ी पस मंज़र रखंदड़ सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो सॼी दुनिया में भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। आवाज़ टीवी जे सॾ ते सिंध जी तहज़ीब जो आईंदो इतिहाद इल्म ऐं टेक्नोलॉजी जे सिरे हेठि मल्हाइजंदड़ सकाफ़ती ईद जे मौक़े ते सॼी सिंध में ईद लठी रंग निर्वार थी विया। क़ौमी ईद जे मुख्य तक़रीब कराची प्रेस क्लब वारो मुनक़िद कई पई वञे। लखे सिंधी शरीक थी सिंध अमण जी सकाफ़त सां लाज़वाल मोहब्बत जे वचन जो विरजाव कंदा। नामियारा फनकार सुरनि जी वरखा कंदा। कराची खां कश्मीर ताईं करोड़नि धरती धणियुनि जी शिरकत सकाफ़ती तक़रीबुनि खे 4 चंड लॻाए छॾिया। शाह सचल ऐं सामीअ जे अमुन पसंद पैगाम जो हंधे मागे मान मथां कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काने डिवीज़न जे बि वॾनि तोड़े नंढनि शहरनि में रैलियूं, मच कचहरियूं, मौसीक़ीअ जूं महफ़िलूं, हर पासे हुबकार, हर हंधि ख़ुशियूं हज़ार। मुख़्तलिफ़ शहरनि में अमुन जा पखी कबूतर उॾारे धरतीअ सां मोहबत जो इज़हार कयो वियो। असांजो कंहिं बि जमायत सां झेड़ो नाहे, असांजो झेड़ो गुरबत ऐं बेरोज़गारीअ सां आहे। पीपल्स पार्टी आवाम जी हिमायत सां चूंडनि में हिसो वठंदी। अव्हां 3 भेरा इक़्तिदार में आया, ॿुधायो हिकु बि अस्पताल ठाही हुजे, माण्हू रोज़गार लाइ कराची ईंदा आहिनि। कराची सभिनी जो शहर आहे। पीपी अॻवान शर्जिल इनाम मेमण जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त कुझु माण्हू मायूसी जूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। इदारनि खे ॿोड़ण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जूं सकाफ़ती ॾिहाड़े जूं वाधायूं। आसिफ अली ज़रदारी चयो आहे त सिंध जी सकाफ़त अमुन, मोहब्बत, बहादुरी ऐं महिमान नवाज़ी जी तारीख़ आहे। क़ौमूं पंहिंजी सकाफ़त सां सुञातियूं वेंदियूं आहिनि। क़ाइद अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे पाकिस्तान में रहंदड़ समूरनि क़ौमुनि जी सकाफ़त खे ज़िंदा रखण लाइ विज़ारत क़ाइमु कई। इस्लामाबाद में क़ाइमु लोक विरसा मुल्क में रहंदड़ क़ौमुनि जी सकाफ़त जी तारीख़ बयानु करे थो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं सिंधी सकाफ़ती ॾिहाड़े ते वाधायूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सिंध जी सदाबहार सकाफ़त दुनिया जी क़दीम तरीन ऐं ख़ूबसूरत तहज़ीब जो अक्स आहे। सिंधी सकाफ़त जो मर्कज़ मोहनजोदड़ो जो आहे। सिंधी माण्हू तारीख़ी तौर ते पुरमन, रवादारी पसंद ऐं मुहिब वतन हुजण सां गॾु फ़न ऐं फितरत सां मोहबत कंदड़ आहिनि। बामक़सद सकाफ़ती सरगर्मियूं समाज में नफ़रत, तक़सीम ऐं इंतिहा पसंदीअ लाइ ज़हर आहिनि। कराची सेंट्रल पुलिस ऑफिस में पहिरियों भेरो सिंधी सकाफ़ती तक़रीब। आईजी सिंध ऐं ऑफिसर्स सिंधी टोपी अजरक पहिरियों शरीक। आईजी सिंध रफ़त मुख़्तार चयो आहे त सिंध सिर्फ़ सिंध ताईं महदूद न आहे, सिंध कश्मीर ताईं आहे। सिंध ज़िंदगी ॾिनी छाकाणि त पाणी ज़िंदगी आहे। सिंधू तहज़ीब ऐं ज़िंदगी सिंध आहे। असांखे टोपी ऐं अजरक जी लॼ रखणी आहे। असांखे माण्हुनि जी जान, माल ऐं आबरू जी हिफ़ाज़त करणी आहे। सिंधी टोपी ऐं अजरक जो परॾेह में बि मान मथां गॾियल अरब इमारतुनि, सऊदी अरब, अमरीका, कैनेडा, भारत समेत दुनिया जी कुंड कुर्च में रहंदड़ सिंधी पंहिंजी अज़ीम सकाफ़त खे भेटा पेश करण लाइ तक़रीबूं मुनक़िद करे रहिया आहिनि। कराची प्रेस क्लब ॿाहिरां ॾिया ॿारे सिंध जी सकाफ़त खे भेटा पेश। जाम शोरे कंद कोट कश्मीर, लाड़काने, खैरपुर, घोटकी ऐं सांघर में मशल बरदार रैलियूं। सामारो, कंडियारो, पीर जो ॻोठ, ठारू शाह, मियां साहब, खानवान, खानपुर, जाती ऐं कोटड़ी में बि मशल बरदार रैलियुनि सां सकाफ़ती ॾिहाड़े जी आजियां कई वई। सिंध जी गादी वारे शहर कराची में सिंधी सकाफ़त सां मोहब्बत जो भरपूर इज़हार। टिकटॉकर्स जी अक्सा किंजर ऐं तारा जी अॻवानी में सी व्यू खां 2 दरिया ताईं रैली। टिकटॉकर्स समेत शहरनि जी सिंधी टोपियूं ऐं अजरक पहिरें रैली में शिरकत। सकाफ़ती ॾिहाड़ो ईद जो ॾिहाड़ो आहे। हिन भेरे बि सकाफ़त जो ॾींहुं भरपूर तरीक़े सां मल्हाइण लाइ अॻुवाट तयारियूं करे वरितियूं आहिनि। मशहूर टिकटॉकर अक्सा ऐं तारा जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल। सिंध जी सकाफ़ती राजधानी हैदराबाद जे घिटी घिटीअ में सिंधी गीतनि जी गुंजार, टोपी अजरक जे रंगनि शहर जी सूंह में 100 सैकड़ो इज़ाफ़ो करे छॾियो। मुख़्तलिफ़ तक़रीबुनि में वॾे अंग में माण्हुनि जी शिरकत। जीए सिंध, जीए सिंधी सकाफ़त जा नारा फ़िज़ाउनि में गूंजंदा रहिया। सखर डिवीज़न में बि सिंधी सकाफ़त जा सुहिणा रंग जुरकण लॻा। धरती धणी ज़ात पात, रंग, नस्ल, फ़िरक़नि ऐं मज़हबनि जा फ़र्क़ विसारे हिकु आवाज़ बणियल। नंढियुनि वॾियुनि तक़रीबुनि में वॾे अंग में शरीक माण्हुनि पारां
अबन ॾाॾनि जे ॾह जी सकाफ़त खे भरपूर भेटा पेश सुणनि सिंधियुनि समूरा ॾुख ऐं अहंज विसारे माहौल में ख़ुशियुनि जो रूह फूके छॾियो। मोहन जे दड़े जे माॻ जी सकाफ़त खे सलाम। लाड़काणे वासियुनि जो उत्साह जोश ऐं जज़्बे सभिनी खे पोइते छॾे वियो। शिकारपुर, जकबाबाद, कंबर, शदादकोट, कशमोर, कंधकोट समेत नंढनि वॾनि शहरनि, ॻोठनि, वाहणनि ऐं वसंदियुनि में ॿार, नौजवान, मर्द, औरतूं ऐं पीरसन बि टोपियूं, अजरक, पटका ऐं सकाफ़ती वेस वॻा पहिरे घरनि मां ॿाहिरि निकिरी आया। फिज़ा में जीए सिंध ऐं जीए सिंधी सकाफ़त जा नारा गूंजण लॻा। सूफ़ियनि जी सरज़मीन सां सलहाड़ियल अज़ीम सकाफ़त खे भरपूर भेटा भिट शाह, दराज़न, सेवण, उडेरो लाल ऐं जोग शरीफ़ समेत ॿियनि नगरियुनि में अज़ीम सूफ़ी बुज़ुर्गनि जी दरगाहनि ते धरती धणियनि जी वॾे अंग में हाज़िरी। सिंध जी सलामती लाइ दुआऊं। सूफ़ियाणे समाज जूं महफ़िलूं। माहौल मुनफ़रिद रंगनि में रंगिजी वियो। सिंध सलामत ता क़यामत। मीरपुर ख़ासि, बंभोर ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में बि सिंधी सकाफ़त ज़िंदाबाद जा नारा लॻी विया। क़ौमी गीतनि ते झुमरियूं, हो जमालो जूं सदाऊं। सुघड़नि बि पाण मल्हायो। मच कचहरियुनि में ॾोर बेत ऐं गुज़ारतूं ॾेई वाहड़ वहाए छॾियाऊं। सकाफ़ती ॾिहाड़े सदियूं पुराणी औताक कल्चर में बि साह विझी छॾियो। मच कचहरियुनि जी बि मोट, लोक फनकारनि जे ओज बि वापसि। सिंधी समाज जे समूरनि हाकारी रुखनि खे नओं जीअंदान मिलण ते अदीबनि, शाइरनि, दानिश्वरनि, ॿोली माहिरनि ऐं सिविल सोसाइटीअ जे नुमाइंदनि पारां भरपूर ख़ुशीअ जो इज़हार। सॼी सिंध जी आबादीन में बि सकाफ़ती ॾिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। 50 फुट अजरक जो झंडो फड़काए वियो। अजरक जो झंडो फड़काइण वारी तक़रीब नेशनल कॉलेज ऐं स्कूल में मुनक़िद कई वई। सकरन में सरहाड़ी लिंक रोड ते ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर, 3 सगा भाइर फौत, 1 ज़ख़्मी। फौतियुनि में शमन, गुलशेर ऐं मुनवर ख़ासकेली शामिल। फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मी आसिफ ख़ासकेली अस्पताल मुंतक़िल। वगड़ में डस हाईवे ते अणॼातल गाॾी जे टक्कर में 1 ॼणो फौत, फौती जी सुञाणप न थी सघी। मिठी में बि गुज़िरियल ॾींहुं रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान फौत थी वियो। टंडो लैयार भरिसां तेज़ रफ़्तार ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर, औरत फौत, नौजवान ज़ख़्मी। पुलिस मूजिबि फौती औरत ऐं नौजवान बहार ख़ान मीरजत जा रहवासी ॿुधाए पिया वञनि। वगण भरिसां इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार गाॾी जे टक्कर में 1 ॼणो फौत, फौती जी सुञाणप न थी सघी। लाश अस्पताल मुंतक़िल।